छा मसलो था प्रालो प्रेस क्लब ते पहुताओ? भाई कार्ड आ मैसेज आ मूंखे जेको हाणे ॾिनो कोन खुशामंद ते अटो था हलाइनि खंडु था हलाइनि गिहु ऐं मूंखे मां चवां खंडु जो छड़ी खंडु बि नथा ॾियनि पिया। केरु? हे साईं जुटली स्टोर वारा साईं वेठा आहिनि भरोच पंहिंजनि खे खुशामंद ते था ॾियनि 4-4 5-5 थैलियूं हलायूं अथऊं। असां ग़रीबनि खे लेन ते बीहारे धिका ॾेई छॾियो हलो जेके चवणो अथव चओ वञी। लुटे स्टोर माना बदतमीजी भी करे दो। हाँ बदतमीजी भी करे दो धिका भी दे दो पयो ए हालत आ जेको आ अटो जेको खुशामंद ते हलाए गिहु खुशामंद ते हलाए मां चवां मूंखे खंडु जो त खंडु बि नथा ॾियनि पिया। तार मैसेज भाई या कार्ड भी खणी हाँ कार्ड भी आहे मुंहिंजे घर वारीअ जो मैसेज भी आहे ते हर शइ ओके लॻी पई आहे त बि मूंखे चओ वञ जेके चवणो थी चओ वञी। अच्छा हीअ हालत लॻी पई आहे। खंडु पई बि अथनि पई हले नी नथी पई गिहु बि खुशामंद ते ॾिनऊं अटो बि खुशामंद ते ॾिनऊं मां कार्ड खणी वियो आहियां गेट ते बीहारे मोटाए छॾियो। हाणे तव्हांजो शाम ताईं मुंहिंजो मुतालबो इहो आहे त असां ग़रीबनि जो हक़ कयो वञे अदालत कई वञे इंसाफ़ ई न आहे जेको आहे बाक़ी जुटली स्टोर जो फ़ाइदो कहिड़ो ग़रीबनि जो। स्टोर कहिड़े शहर में आहे? पिरालो सर पिरालो सिटी। पिरालो सिटी जी जी सर। अच्छा तव्हां कतार में बीठा हो? कतार में पूरो 1.5 कलाक बीठा हो कुल खुशामंद ते हलाए आख़िर में पोइ जे अटो खपी वियो कोन्हे को मां अटो खपी वियो त कोन्हे मूंखे खंडु बि चए थोरी खण 2 किला खण 2 किला छो जॾहिं कार्ड ते 6 किला आहे त 6 किला जो नी मूंखे मैसेज में कोड लॻो पियो आहे मैसेज जो गिहु खुशामंद ते हलाए छॾियो 1 थैली बि गिह जी न ॾिनो वरी अटो लिकाए रखियो त 30 बोरियूं पोइ ते थैलियूं पयूं अथनि उहे खुशामंद यारीअ ते हलाइनि था पिया। हाणे तव्हां शाम तालबा छा करणु खपे? असांजी अदालत कई वञे ऐं हक़ कयो वञे इंसाफ़ कयो वञे ग़रीब जो इंसाफ़ कयो वञे। गरीब मिस्किननि जे लाइ लुटे स्टोर आहे उहा सहूलियत आहे पर घर उहा सहूलियत ग़रीबनि खे कोन थो मिले। नथी मिले सर इहे मुंहिंजी कंप्लेन आहे साईं।